मोहनजोदड़ो में ॻोठ याकूब जुणेजो में जुणेजा बिरादरी जे ॿियनि धुरनि में जहिड़ो 2 ॼणा मारिजी विया आहिनि। जहिड़े दौरान गोलियूं लॻण करे मोहम्मद जुणेजो मारिजी वियो आहे। नज़ीर जुणेजो खे बाहि ॾेई साड़े मारियो वियो आहे। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। जहिड़े जो कारण मालूम न थियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, मोहनजोदड़ो खां ॻोठ याकूब जुणेजो में जुणेजा बिरादरी जे ॿियनि धुरनि में जहिड़ो थियो आहे। 2 ॼणा मारिजी विया आहिनि। जहिड़े दौरान गोलियूं लॻण करे मोहम्मद जुणेजो मारिजी वियो आहे, जॾहिं त नज़ीर जुणेजो खे बाहि ॾेई साड़े मारियो वियो आहे। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। जहिड़े जो कारण मालूम न थियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, मोहनजोदड़ो खां ॻोठ याकूब जुणेजो में जुणेजा बिरादरीअ जे ॿियनि धुरनि में जहिड़ो थियो आहे। 2 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त फायरिंग सबबि मोहम्मद जुणेजो मारिजी वियो आहे। नज़ीर जुणेजो खे बाहि ॾेई साड़े मारियो वियो आहे। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अहम ख़बर आहे, मोहनजोदड़ो खां ॻोठ याकूब जुणेजो में जुणेजा बिरादरी जे ॿियनि धुरनि में जहिड़ो थियो आहे। 2 ॼणा मारिजी विया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे गुलाम मुस्तफ़ा जतियाल। जी गुलाम मुस्तफ़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मोहनजोदड़ो भरिसां ॻोठ आहे याकूब जुणेजे जो, जिते जुणेजा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणे खे बाहि ॾेई साड़ियो वियो ऐं ॿिए खे गोलियूं हणी ऐं मारियो वियो आहे। वाक़े जो कारण जेको हिन वक़्तु ताईं जेको आहे ॿुधायो न पियो वञे त कहिड़े मसइले ते जेका 2 माण्हू जेके आहिनि उहे क़तलु कया विया आहिनि। पुलिस जो चवणु हुयो त वधीक असां जांच करे रहिया आहियूं। मोहम्मद जुणेजे खे गोलियूं लॻी ऐं उनखे क़तलु कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे नज़ीर जेको आहे जुड़े जो उनखे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। पहिरियों जेको वाक़ियो ॿुधाए पियो वञे त ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त नज़ीर जुणे जेके पहिरियों बाहि ॾेई साड़ियो वियो आहे, उनजे रद्द अमल खां बाद में जेके मोहम्मद जुणे जे क़तलु हणी क़तलु कयो आहे। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची करे 2 ॼणनि जा लाश जेके आहिनि डूकरी अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। वधीक पुलिस जो चवणु आहे त वधीक जेको आहे असां पोइ ॿुधाए सघूं था त मामिलो कहिड़ी ॻाल्हि सां थियो आहे। जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।